अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जे ऐलानियल सिंध जी सकाफ़त ऐं तारीख़ी माग बचायो जे सिरे हेठ काज़ी अहमद में सकाफ़ती तकरीब कोठाई वई। ज़ामिन हैदर अकेडमी पारां सिंधी सकाफ़त जी तकरीब शेर मोहम्मद कॉलोनी में मुनक़िद कई वई, जंहिंमें शाइरनि, अदीबनि ऐं मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ शख़्सियतनि शिरकत कई। सकाफ़त क़ौमुनि जे सुञाणप जो उञाण थींदी आहे। असां सिंधी माण्हुनि जी जेका सकाफ़त आहे उहा इंतिहाई शानदार, सुहिणी, वसावरणी ऐं इंड लठ जे रंगनि जहिड़ी शानदार आहे। असां दुनिया जे कंहिं बि खिते में वञूं था त पंहिंजे उन शानदार सुञाणप टोपी, अजरक, पटके, लुंगी ऐं पहिराण सां सुञाता वञूं था। असां जस्था जो मीडिया जे दोस्तनि खे अवामी आवाज़ जा चैनल जे तरफ़ां जेके कोशिशूं थियनि पियूं त यकीनन असांजो कल्चर जेॾो शानदार आहे, हीअ जदोजहद बि ओतिरी शानदार आहे। असांजी धरती जी जेका सकाफ़त आहे इहा 5000 साल पुराणी आहे। असांखे इंतिहाई घणी ख़ुशी आहे जो असां हाणे इन सकाफ़त जो जेको ॾींहुं मुक़ररु थियो आहे, हर साल जीअं असां उनखे ईद जो ॾींहुं करे मल्हायूं था। उन मौके ते ज़ामिन हैदर अकेडमीअ जे चेयरमैन इरशाद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु असां पंहिंजी अकेडमीअ जे तरफ़ां सकाफ़त खे भरपूर भेटा पेश कंदे फ़ख्र महसूस करे रहिया आहियूं ऐं असां लाइ सकाफ़ती ॾींहुं ईद जे ॾींहं खां वधीक ख़ुशीअ जहिड़ो ॾींहुं आहे। उन मौके ते फ़नकारनि इनायत अली मरी, राजा मंसूर ऐं ॿियनि क़ौमी गीत पेश करे कचहरीअ में वेठल माण्हुनि खे झुमाए छॾियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।